भेण ज़ैनब अचे थी महार में हथ जी बी थी रहे अदा जवान पुटन खे त तो मोकिलियो पर मां पी खां पो दोस्त भेण जो भी हिकिड़ो मक़ाम आ। सबको पंहिंजे न्याणियुनि वारो आ। अबे अम्मा खां पो जेका न्याणी हूंदी आ न ॾाढी वेचारी पंहिंजे भाइरनि जे लाइ जान कुर्बान करण वारी हूंदी आ। लेकिन वाह मुंहिंजा अली तुझे बचड़न जो शान, वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन तुझे बचड़न जो शान। जो बीबी ज़ैनब महार में हथ विझी चवे थी अदा बेशक जो अली अकबर कोन्हे, बेशक जो घोट कासिम कोन्हे जेको तुझे महार में हथ विझी तोखे रवानो करे। मां भी पंहिंजे नाने नबी पाक जे दरबार में सुरही थियण थी चाहियां। अज दुनिया के ॾेखारण थी चाहियां ऐं दुनिया जूं भेनरूं जीअं ज़ैनब पंहिंजे भाउ खे तैयार करे पंहिंजे महबूब नाने नबी पाक जो दीन बचाइण जे लाइ आख़िरी पंहिंजे नाने नबी पाक जी निशानीअ खे भी गुलनि जे सुहार खे मोकिलियो। ऐं दुनिया जूं भेनरूं तव्हां भी मुंहिंजे महबूब जे दीन खे बचाइण लाइ क़ुर्बानीअ खां न कीबाइजो। कलमे वारो तव्हांखे कसम आहे पंहिंजे परवरदिगार जो, खुदा जो कसम। इब्न अब्बास साईं फरमाए थो त मां मके जे सरज़मीन ते आराम में आहियां। अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाईंदा मंझंदि जो टाइम आहे, अचानक ॾिसां त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में ॾिसां थो चंदा पिया संदल जा जुल्फ मुबारक खिंडड़िया पिया आहिनि, मिटीअ जी दज़ लॻई पई आहे। या रसूल अल्लाह छा आहे? पाण फरमाईंदा हुसैन जे क़त्लगाह तां मोटी आहे। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी मूंखे अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम आहे मां पंहिंजे घर में आरामी आहियां, ॾिसां थी त मुंहिंजो घोट मुहम्मद रसूलुल्लाह अखिड़नि मां लुड़क जारी आहिनि ऐं जुल्फ मुबारक खुलिया पिया आहिनि। या रसूल अल्लाह कहिड़ी क़यामत अचे वई? फरमाई था ऐं सलमा मुंहिंजो बचड़ो हुसैन अल्लाह जे राह में कुर्बान थी चुको आहे। फरमाए थी मां छिरक भरे उथियसि, उन मिटीअ ॾे निहारिया तो मिटीअ जो रंग ॻाढ़ो थी वियो। चयूं त वाक़ई मुंहिंजो हुसैन अल्लाह जे राह में कुर्बान थी वियो। दोस्त कुहाए दादुला तो मुंह बमाराए, खासन खलीलन खे तो सख्तियूं सहाए। अल्लाह समंद बेनियाज सा करे जा चाहे, इन ये मंझ आहे का उन्हीं गाल असरार जी। मुंहिंजा दोस्तो हे जेके अखिड़नि मां ॿ लुड़क वहनि था, ख़ुदा जो कसम इहे तव्हां असांजे लाइ क़बर जो ज़रियो आहिनि, छोटकारे जो आख़िरत जे छोटकारे जो ज़रियो आहिनि। मुंहिंजे इमाम आली मक़ाम सां प्यार करण वारा निमाज़ सां प्यार कर, क़ुरान सां प्यार कर, छो त मुंहिंजे सोणे हुसैन करबला जे मैदान जे अंदर आख़िरी वक़्त में भी शिमरे पलीत खे चए ओ पलीता परे थी तोखे ख़बर आहे अॼु जुमे जो ॾींहुं आहे। मुंहिंजे दिल पर नाने नबी पाक जी उम्मत खुतबा ॾींदी हूंदी, ओ पलीत तूं परे थी। वरी पाण फरमायो थोरो सीनो त खोल, मां ॾिसां त उहो ई कुतो आहीं या को ॿियो आहीं। पलीत शिमरे सीनो खोलियो, सीने ते निशान हुया मुंहिंजे सुहिणे हुसैन। उन वक़्त बि फरमायो सदक़त या रसूल अल्लाह, वाह मुंहिंजा सुहिणा नाना तो सच फरमायो हो त मां हुसैन जे खून में जेको पंहिंजा हथ रंगींदो उन कुते जे छातीअ ते निशान हूंदा। पाण फरमायो बदबख्ता वाक़ई उहो तूं ई कुतो पलीत आहीं जंहिंजे लाइ मुंहिंजे नाने नबी पाक नठड़े ॾाकू मूंखे ॾसे छॾियो हो। उहो पलीत तुंहिंजे खून में हथ रंगींदो, परे हट मां पंहिंजे यार जो दीदार कयां पोइ तूं भले खंजर जो वार कर। शिमरा पलीत मस्त था खंजर के वार में, अरे मेरा हुसैन मस्त था दीदारे यार में। उन पंहिंजे यार जे दीदार जी तमन्ना रख, उन पंहिंजे यार जे दीदार जी तड़प रख। क़ुरान करीम सां प्यार कर, जंहिंदा हुसैन दे नाल जंहिंदा पंजां दे नाल प्यार नहीं, उनदे कलमे ते इतबार नहीं। लेकिन प्यार छा थींदो आहे उहो तूं समझी सघी थो त प्यार कंहिंसां कीअं कबो आहे। मुंहिंजा दोस्त नमाज नमाज नमाज
पंहिंजे पाण सां इंसाफ़ कर। मुझे हुसैन कायनात सां इंसाफ़ कयो। तोखे अपील आहे न सजण साईं जे फ़कीर जी, सजण साईं जे ख़ादिम जी, मुझे मुर्शिद जो पैगाम इहो थई ऐं इंसान पंहिंजे पाण सां अदल कर, पंहिंजे पाण सां इंसाफ़ कर। जेसिताईं पंहिंजे पाण सां इंसाफ़ न कंदे तेसिताईं कतई तूं ॿिए सां इंसाफ़ न कंदे। पंहिंजे पाण सां इंसाफ़ कर। पंहिंजे घर वार चयो पे हक़ीक़त इहा आहे त हे मूंखे पंहिंजे महबूब हुसैन जो मदीने खां शुरू थींदड़ काफ़िलो औन मुहम्मद खां वठी इमाम मुस्लिम जे बचड़नि खां वठी ॿुधाइणो हो। दिल बि इहो पे चाहियो पर मजबूरी पहिरीं अर्ज़ करे चुकुसि। ख़ुदा अगर मौक़ो ॾिनो वरी को मौक़ो मिलियो त इंशा अल्लाह ताला इमाम मुस्लिम बिन अकील जे बचड़नि खां वठी करे सॼो किस्सो तव्हांखे करबला जे मैदान ताईं रुॻी न पर करबला जे मैदान खां पोइ छा थियो इहा भी हिकड़ी हकीकत आहे। उन खे भी निगलेक्ट नाहे करणो। यजीद जे मथां लानत आहे अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी, जमी मलाइकनि जी ऐं कायनात जे हर इंसान जी। हे मां नथो चवां, मुंहिंजो मदीने जो घोट फरमाए वियो आहे त जंहिं भी शख्स मुझे पाक मदीने जे अंदर अफरा तफरी मचाई उन जे मथां लानत आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी। हबीबन त ईअं फरमाए छॾियो त उन पलीत खे जहन्नम जे बाहि में ईअं पिघलायो वेंदो, ईअं पिघलायो वेंदो जीअं लूण खे पाणीअ में पिघलाइबो आहे। उन पलीत कुत्ते यजीद रुगी करबला जे मैदान ते अचे ॻाल्हि ख़त्म कान कई हुई। उन खां बाद में मदीने पाक ते हमलो करायो हो। 3 ॾींहनि ताईं मुंहिंजा दोस्त मदीने पाक जे मुंहिंजे मदीने वारे साईं जे मस्जिद नबवी जे हरम में गॾ ऐं घोड़नि जूं लिडियूं लहरायूं हुयूं। इन ज़ालिम पलीत यजीद कुत्ते उन जी हिस्ट्री इहा अथव। 3 ॾींहनि ताईं पंहिंजे लश्कर खे इजाज़त ॾेई छॾी त मदीने जी हर औरत तव्हांजे लाइ जाइज़ आहे। 3 ॾींहनि ताईं मदीने जे पाक दामन औरतुनि सां नाजाइज़ियूं थींदियूं रहियूं। इहो लानती आहे इन जे मथां अल्लाह अल्लाह जे रसूल जी लानत आहे। क़यामत ताईं इन जे पोइ लगन जे मथां बि लानत आहे। हुसैन मुंहिंजो कल बि ज़िंदह हो, अॼु बि ज़िंदह आहे। क़यामत ताईं हुसैन ज़िंदह रहंदो। हुसैनियत ज़िंदहबाद रहंदी, यजीदियत मुर्दहबाद रहंदी, हुई आहे क़यामत ताईं रहंदी। मुझे हुसैन अगे फरमाए छॾे ओ ज़ालिमा ज़ुल्म जी इंतहा कर, जिते तुंहिंजे ज़ुल्म जी इंतहा थींदी मां हुसैन जे सब्र जी इब्तिदा थींदी। अल्लाह ताला मौक़ो ॾींदो इंशा अल्लाह ताला नेक्स्ट टाइम में वरी ॻाल्हाईंदासीं। अल्लाह ताला मूं गुनाहगार जो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए।